तोखे ॾिसंदे थियो वेसाह ॼाणी ख़ुदा सिंध जीअंदी सदा रतो जीअंदो सदा। मां निहायती शुक्रगुज़ार आहियां भाउ सलीमुल्लाह जलबनी साहिब जन जो। चइबो आहे न त किन किन माण्हुनि मंझि अचे पोइ ॿार जी रतेरे में माना माण्हू घणा ई आहिनि ऐं असां पाण सहाफ़त जे हिसाब सां हलिया बि आहियूं, समाजी सियासी हिसाब सां बि हलिया आहियूं ऐं सहाफ़त जे हिसाब सां घणो कुझु मिलंदो बि आहे, पर समाज जे हिसाब सां कुझु बि न मिलंदो आहे। हीअ असांजा जेके मिलंदो आहे समाजी हिसाब सां तकलीफ़ूं मिलंदियूं आहिनि, केस मिलंदा आहिनि, तज़लीलूं मिलंदियूं आहिनि। हे बेलोस ऐं हरनि तव्हांखे हिन यार जी तव्हांखे वीडियो मिलण ईंदियूं, किथे नलको थियो, किथे कंहिंजी मदद थी, तॾहिं मां चयुमि त किन किन माण्हुनि मंझि अचे पोइ ॿार जी सलाम आहे। एॾी जफ़ाकशी करे हिन मक़ाम ते अची करे पंहिंजे शहर वासियुनि जी माना हौसला अफ़ज़ाई सां गॾोगॾु उनजी माना मदद करण ते मदद बि कंदो आहे ऐं मुंहिंजी मदद कई अथई छो त कूड़ न हणिजे। ऐं मुंहिंजी तव्हां पोस्टूं ॾिसो मां सरेआम लिखंदो आहियां, जेकॾहिं मां कंहिंखो वठंदो आहियां उहो बि लिखंदो आहियां, सरेआम लिखंदो आहियां, छो कूड़ छो हणूं। हीउ समाज जेको आहे उहो तव्हांजे कदमनि खे ॾिसंदो, तव्हांजे जाखोड़ खे ॾिसंदो। अफ़सोस सां चवणो पए थो हीअ अॼुकल्ह मसवाड़ जी माना हिन ते वेही करे हर महीने 15-15, 20-20 हज़ार मसवाड़ भरे करे रतेरे जी माण्हुनि जी ख़िदमत करे थो पियो। इन जॻह ते जेकॾहिं हिन जी माना दोस्त जी नौजवान जी हौसला अफ़ज़ाई कई वञे हा त हिते तव्हांखे रतेरे शहर में तव्हांखे ब्लड बैंक मिले हा, रतेरे शहर में तव्हांखे सुठे में सुठो तव्हांखे हिते हिकिड़ो लेब मिले हा। पर पोइ बि हीअ मायूस न थियो आहे, छो त उहो सोचींदो आहे पढ़ियो लिखियो आहे, मायूसी कुफर आहे। उन बुनियाद ते हीउ दोस्त कमु पियो करे ऐं रतेरे में एतिरा सरमाएकार ऐं जागीरदार वॾेरा पीर मुर्शिदान, मां वरी बि चवां थो हीउ पंहिंजी ज़ाती लाइ कमु नथो करे, हीउ रतेरे शौर जे लाइ कमु थो करे। जिते HIV जेतिरा हज़ारे केस आहिनि, जिते जेके मासूम ॿार आहिनि, ब्लड जो मसइलो आहे, तव्हां हिन नौजवान जी हौसला अफ़ज़ाई कयो। हीउ माना किथे हिकिड़ो ख़ानदानी माण्हू रहियो आहे, अगरि खपाइण वारो माण्हू न रहियो आहे, अगरि खपाईंदो पोइ करोड़पति थी वियो। हीउ पंहिंजे हड़ऊं वड़ऊं पंहिंजे बचड़नि खे बि इहो सेखारियो अथई त तव्हां समाज सुधारक बणिजो, तव्हां हिननि मिसकिन महकूक मज़लूम माण्हुनि जी हौसला अफ़ज़ाई कयो ऐं उनजे लाइ कमु कयो। मां रतेरे शहर जे जेके बि माना वॾे वॾा जेके ऑफिसर थियो, इंतिज़ामिया त असांजे कम चवण में आहे ई न, बाक़ी जेके वॾेरा पीर मुर्शिद आहिनि माण्हुनि खे चवंदुमि त तव्हां माना जेके पैसो ज़ाया था कयो ॿाहिरि मुल्कनि में, तव्हां हिन नौजवान जी हौसला अफ़ज़ाई कयो त हीअ माना जेके वेही करे वेठो आहे हिकिड़ी माना ऑफिस जेका जेको फिलाई इदारो हिन क़ाइमु कयो आहे, त उनजी तव्हां हौसला अफ़ज़ाई सां गॾोगॾु हिन जी ऑफिस जो बंदोबस्तु कयो। सरकारी इदारा जेके सरकारी प्लाट आहिनि, तव्हां उहे माना 10-10 साल 20-20 साल 100-100 साल तव्हां हुनखे कब्ज़ागिरी था करे चंद टकनि ते उनखे तव्हां घर ठाराए ॾियो था, उनखे चंद ऑफिस ठाराए ॾियो था, पर जेके सरकारी माना प्लाट पिया आहिनि तव्हां अहिड़नि नौजवाननि जे हवाले कयो। उन्हनि जे लाइ थोरो मां सोचियो त हीअ तव्हां हीअ पंहिंजी ज़ाती लाइ कमु था कनि, पर हे समाज जे लाइ कमु था कनि, नौजवान नस्ल जी बचाव जे लाइ कमु था कनि, हीअ पंहिंजे शहर जी शौर खे बचाइण जे लाइ कमु था कनि, त इहो बहितर अमल रहंदो। ऐं असां भाउ सलीमुल्लाह सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं ऐं इंशा ताला जेको हाल आहे असां जे आसीं ते आहे मूं मारू मञा, असां उनजे माना वापसि जी आहे, असां माना उहा सोच रखंदड़ माण्हू आहियूं। असांखे नाले जी बुख आहे ई कोन। हा, रतेरे जे मसइलनि ते पंहिंजा बचा ॿार खणी करे निकिरण वारा माण्हू आहियूं, पर तव्हांखे अॻु में बि असां तव्हांखे करे ॾेखारियोसीं, इंशा आईंदा बि करे ॾेखारींदासीं। अॻु में त माना पंहिंजी माना नियाणियूं खणी आयुमि, पर हाणे माना मां मञा थो असां गुनाहगार ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं, पर हाणे तव्हांखे यकीन ध्यानु ॾियण जे लाइ भाउ सलीमुल्लाह जे साथ ॾियण जे लाइ असां अहिड़ो ऐलान कंदासीं जो तव्हां माना यादि कंदो